अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। फ़ख़्र बलोच जी कंधकोट भरसा ॻोठ इमाम बख्श भंगवार में ॻोठाणनि मुक़दम खेर मोहम्मद भंगवार, अलीशेर भंगवार, दिलमुराद भंगवार नंढनि ॿारनि पारां एहसास किफ़ायत प्रोग्राम में शामिल न करण ख़िलाफ़ सरसो जे ज़ियादतुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। हिननि मीडिया आॾो दाहींदे चयो त भरसा ॻोठनि में सरसो पारां गऊं माल मवेशी ॾिनो पियो वञे पर असांजे ॻोठ खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। हिननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, सरसो जे ऑफिसरनि, डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिठाणी खे अपील कंदे मुतालबो कयो आहे त एहसास किफ़ायत प्रोग्राम में ॻोठ खे शामिल करे ग़रीबनि मां फैलियल बेचैनी ख़तम कराई वञे, न त ॿी सूरत में सरसो ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। हिननि चयो त 30,000 वारो ढोर 60,000 में मुतासिरनि खे ॾिनो पियो वञे, जंहिंजी इंक्वायरी कराए मुलवस माण्हुनि ख़िलाफ़ क़दम खणी संदसि गिरफ़्तारी करे सज़ाऊं ॾिनियूं वञनि। हिननि चयो त सरसो ज़िले कमशमोर कंधकोट में वॾी करप्शन कई आहे, जंहिंजी मुकमल जांच करे सरसो जे ऑफिसरनि ऐं एजेंटनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।